बलोचिस्तान के झलमगसी ज़िले के कोट मगसी तालुके के अंदर मौजूद आहियूं। हिन एरिया में चौकी जमाली का चुखी ताईं जो पानी आहे उहो 15 किलोमीटर के पेट में बीठल है। उनकी ड्रेग जेका आहे उहा 50 किलोमीटर ताईं आहे। बलोचिस्तान जा जेके एरियाज़ आहिनि इन बोर्ड में जेके बुॾी विया हिन वक्त ताईं उते पानी मौजूद आहे। ही छिॼी वियल पानी आहे जंहिंखे अॻिते रस्तो कोन्हे। हाणे हिन सॼे इलाइक़े के अंदर ही पानी मुकम्मल तौर ते बीहजी वियो आहे। बलोचिस्तान में जीअं बोर्ड जो पानी आयो उन दौरान हिन रोड हितां ओवरटैपिंग पानी कई। हिन रोड का भी 3 खां 4 फुट पानी मथा जो हलियो ऐं हिन 50 किलोमीटर के पट्टी में ही पानी जॾहिं पखड़िजी वियो ऐं उन खां पोइ हाणे जॾहिं बलोचिस्तान के झलमगसी ज़िले के अंदर चुखीअ वटां जॾहिं पानी के सतह में घटिताई थी तो हितां पानी वापस वियो। जेको ग्रेविटीअ ते हो उहो वापस हले वियो। बाक़ी हिन इलाइक़े के अंदर इहो जेको पानी आहे उहो बीहजी वियो आहे। हिन पानी के निकाल करण जे लाइ बलोचिस्तान हुकूमत जो को भी मैकेनिज़म को भी प्लान अञा ताईं साम्हूं न अची सघियो आहे त ही एॾे वॾे मिक़दार में जेको बीठल पानी आहे जंहिंजो 15 किलोमीटर पेट आहे ऐं 50 किलोमीटर उनजी ड्रेग आहे। इन में सवें ॻोठ जेके आहिनि उहे पानी जे हेठि आहिनि। हिन वक़्त भी रोड रस्ता केतिरा ॿुॾल आहिनि। कुझु रोड जेके आहिनि बहाल थिया आहिनि। लुंडी शाख हिन पासे ॾे जेका असांखे साम्हूं नज़र अचे पई उनजो हिकिड़ो कपर जेको आहे तव्हां ॾिसो नाज़रीन त ही लुंडी शाख आहे। उनजो हिकिड़ो कपर जेको आहे उहो ज़ाहिर आहे। बाक़ी हिकिड़ो कपर किलोमीटरनि में उनजो मुकमल तौर ते जेको आहे उहो पानी हेठि ॿुॾल आहे। हिन वक़्त बि असांखे साम्हूं केतिरा ॻोठ बि हिन जॻह तां नज़र अचनि था जेके पानी में अंदर ॿुॾल आहिनि। उनमें तमामु घणो पानी बीठो आहे। ही डिस्कनेक्टेड वाटर आहे ऐं हिन जे पानी जे निकाल जे लाइ अञा ताईं को बि बंदोबस्तु कोन्हे। शायदि इंतज़ारु कयो पियो वञे त ही पानी पाण सुके। केतिरे टाइम में पानी पाण सुकंदो? नियाज़ साहब तव्हां ॿुधायो त ही केतिरे एरिया में बलोचिस्तान जे में पानी बीहजी वियो आहे जंहिंखे निकाल कोन्हे? ही हिन कीअं हिन जो निकाल मुमकिन थींदो? सर ये तकरीबन 15 खां 16 फुट पेट आहे इन पानी जो ऐं 50 खां 60 किलोमीटर ड्रेग जेको हदूद बलोचिस्तान इन तहसील गंदाखे ऐं तहसील कोटमगसी में इहो पखड़ियल आहे पानी। हिन जे निकाल जो सिस्टम वाहिद जेको आख़िरी हल आहे उहो सिम कैनाल जेको तव्हां ॾिसो पिया इन जे ज़रिए निकितो अॻिते हले पियो हैरदीन ड्रेन जी तरफ़। पर कोई ख़ासि निकाल न हुजण सबबु जेको आहे त हिन टाइम सारियुनि जा फसल त उहे ई तबाह थी विया आहिनि। कणिक जे फसल जे लाइ बि कोई आसरो न आहे बतो ज़मींदारनि जे लाइ। त गवर्नमेंट खे खपे त हिन जे निकाल जे लाइ कोई अहिड़ा ज़रिया उपाउ वठे। एरियाज़ ॿुॾल आहिनि हिन पानी में अञा ताईं? सर हिन में डिस्ट्रिक्ट हाणे त असांजो उस्ताद मोहम्मद आहे उन जो तहसील गंदाखो मुकमिल ॿुॾल आहे। इन खां अलावा कोटमगसी तालुके जा कुझु इलाइक़ा आहिनि जेके हिन पानी जे हेठि आहिनि हिन टाइम में। कैमरामैन मोहसिन गुल पठान सां गॾु सर्कस अदायो KTN न्यूज़ कोट मगसी बलोचिस्तान।